नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ खाई में अॼु मंझंदि धारे खाई थाणे जे हद ॻोठ फतेह मोहम्मद हालेपोटो में राजड़ ऐं हालेपोटो बिरादरी में ज़मीनी तकरार तां झेड़ो जंहिंमें कुआड़ियूं ऐं लठनि लॻण करे फतेह मोहम्मद हालेपोटो, असलम सनाउल्ला, गुलज़ार अली ऐं कमदार असलम शर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त राजड़ बिरादरी जा मुमताज़ अली, सुलेमान ऐं अब्दुल गफ़ूर राजड़ पिणु ज़ख़्मी थी पियो। समूरी ज़ख़्मियुनि खे खाई थाणे तां इलाज जो लेटर वठण बाद तालका अस्पताल खिप्रो मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त पुलिस ज़रिए वटां मालूम थियो आहे त ॿिन्ही धुरनि में काफ़ी अरसे खां सरकारी ज़मीन जी मालिकी तां तकरार हलंदड़ हो। हालेपोटा बिरादरी तकरारी ज़मीन आबाद करण जी कोशिश कई त राजड़ मना कई, जंहिं तां झेड़ो थी पियो। ॿिन्ही धुरनि जा 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। खाई थाणे जे SHO मोहम्मद शरीफ़ जमाली पुलिस अटालनि सां तकरारी ज़मीन ते पहुची कमु बंदि कराए छॾियो आहे। इम्कानी झेड़े जे पेश नज़र ॻोठ जे 12 पुलिस एहलकार पिणु मुक़ररु करे छॾिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।